शहदादपुर जे हरदासपुर पाड़े वासी एहसन लाशारी के अगवा कंदड़ गिरफ्तार थियल बिन जवाबदारनि की ज़मानत रद्द कई वई। गिरफ्तार थियल जवाबदारनि वज़ीर शाह सरदार शाह ज़मानत लाइ हैदराबाद की दहशतगर्दी टोड़ अदालत में दरख्वास्त दाख़िल कराई, जंहिं ते ॿुधणी दौरान केस में फरियादी ऐं जवाबदारनि जा वकील पेश थिया। फरियादी जे वकील एडवोकेट बाबर इरफान लाशारी दलील ॾींदे चयो त ज़िक्र कयल जवाबदारनि एहसन लाशारी के हाला रोड तां यरगमाल बणाए अगवा करे 20 ॾींहनि ताईं पाण वटि तरसाए वारसनि खां 1 करोड़ भंग तलब कई। जंहिं बाद मटियारी पुलिस जदीद टेक्नोलॉजी ज़रिए जवाबदारनि खे गिरफ्तार करे जिन वटां मुखबी खे बाज़ियाब करायो वियो। वकील बाबर लाशारी अदालत खे इस्तदा कई त जवाबदार ॾोहारी आहिनि ऐं ॾोहारियुनि खे ज़मानत ॾियण सां ॾोही वारदातुनि में इज़ाफ़ो थींदो। केस जी कार्रवाई मुकम्मल थियण ते हैदराबाद की दहशतगर्दी टोड़ अदालत जवाबदारनि की ज़मानत वारी दरख्वास्त रद्द करे छॾी। वाज़े रहे त 7 महीना अॻु हथियार बंदन नौजवान एहसन लाशारी के अगवा कयो हो, जंहिं बाद सईदाबाद हाला ऐं मटियारी पुलिस बट्ठू थाणे जी हद केटी कचो में कार्रवाई करे नौजवान एहसन के बाज़ियाब कराए जवाबदार गिरफ्तार कया। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची।